नाज़रीन, झांगड़ो थाणे जी हद जे टिनि पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ एसएसपी सखर जे हुकुम ते रिश्वत वठण जो केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस एहलकार नेशनल हाईवे तां गुज़रंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि खां चेकिंग बहाने रिश्वत वठी रहिया हुआ। नाज़रीन, झांगड़ो थाणे जी टिनि पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ एसएसपी सखर जे हुकुम ते रिश्वत वठण जो केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस एहलकार नेशनल हाईवे तां गुज़रंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि खां चेकिंग बहाने रिश्वत वठी रहिया हुआ। खबर आख़िरी पे नाज़रीन, झांगड़ो थाणे जे टिनि पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ एसएसपी सखर जे हुकुम ते रिश्वत वठण जो केस दाख़िल कयो वियो आहे। नाज़रीन, पुलिस एहलकार नेशनल हाईवे तां गुज़रंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि खां चेकिंग बहाने रिश्वत वठी रहिया हुआ। झांगड़ो थाणे जे टिनि पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ एसएसपी सखर जे हुकुम ते रिश्वत वठण जो केस दाख़िल कयो वियो आहे।